इसमें हालिया वो मुश्तक लफ्ज़ जेको जुमले में फ़ाइल या मफ़ूल जा हाल ॿुधाए वो चाहे वो इसमें हालिया है। मिसाली ॻाल्हि उथंदो, पढ़ंदो, हलंदो, ॾुखंदो, वीहंदो, सुम्हंदो, ये छा आहिनि, ये इसमें हालिया आहिनि। ये शाह साहब जे शहर में आहे त शाह साहब मां सिकंदिन खे सैयद चे कीन जलींदो जंग सिकंदी छा आहे, मुश्तक लफ्ज़ है जो जुमले में फ़ाइल या मफ़ूल थी फ़ाइल या मफ़ूल जा हाल पे ॿुधाए। ठीक है। चढ़ंदे चयाई छिमू संग सरतीअ, चढ़ंदे छा आहे, इसमें हालिया है। रोअंदे ॾिठूं मूं उन दर मथे दादलियूं, रोअंदियूं ये छा आहे, इसमें हालिया है जेको फ़ाइल या मफ़ूल जा हाल पे ॿुधाए। पहिरीं असां पढ़ियो इस्म जा क़िस्म, बुनियादी क़िस्म, उन खां पोइ असां पढ़िया माना जे लिहाज़ सां इस्म जा तक़रीबन 20 क़िस्म असां पढ़िया ऐं शाह साहब जे साइरनि जे ज़रिए उन जूं मानाऊं सम्झण जी कोशिशि कईसूं। त हे माना जे लिहाज़ सां इस्म जा 20 क़िस्म हुआ।